अस्सलामुअलैकुम, ईद मुबारक, भलीकार। सिंध जे मिठड़नि माण्हुनि खे अव्हां जी मेज़बान हुमरा ताहिर सलाम चवे थी। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, पंहिंजे घरनि में पंहिंजे प्यारनि सां गॾु हिकिड़ो बहितरीन वीकेंड गुज़ारंदव जो। नाज़रीन, अॼु जेको आहे सो हमेशह जी तरह वीकेंड विद आवाज़ तव्हांजी स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं इहो उहो वक़्तु आहे त जॾहिं तव्हां सॼे हफ़्ते में जेके बि तव्हांजी थकावटूं हूंदियूं आहिनि, परेशानियूं हूंदियूं आहिनि, जेके बि शयूं हूंदियूं आहिनि, हाणे तव्हां पंहिंजे आराम सां कमरे में वेहो वीकेंड विद आवाज़ खे लॻाए ऐं असां सां गॾु डिफरेंट शयुनि जे बारे में, डिफरेंट मज़े टॉपिक्स जे बारे में, कुझु इम्पॉर्टेंट टॉपिक्स जे बारे में हाणे असां ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो आहे त हाणे अञा ईद गुज़री आहे ऐं जेको आहे सो कुर्बानी कई आहे, सभिनी गोश्त खाधो आहे, बारबेक्यू खाधो आहे, कढ़ाई खाधी आहे, मज़े मज़े जा खाधा खाधा आहिनि, पुलाव खाधो आहे ऐं पूरो हफ़्तो हिकिड़ो मज़ेदार, हिकिड़ो फैमिली सां गॾु हिकिड़ो फेस्टिव माहौल लॻो पियो हुयो ऐं जेको आहे सो गोश्त बि खाधोसीं। पर हुन सां गॾु गॾु असां इहो बि ॾिसूं त असांजो जेको माहौल आहे हुन ते कहिड़ो असरु पियो आहे। असां ॾिसूं था त असांजे माहौल में माण्हुनि जश्न त ज़रूरु कयो आहे, इंजॉय त ज़रूरु कयो आहे, कुर्बानियूं बि कयूं आहिनि, पर थोरी हिकिड़ी जाइ ते कमी रहिजी वई आहे। उहा इहा त असांजो माहौल जेको उहो थोरो गंदो रहिजी वियो आहे। उहो कीअं त माण्हुनि अक्सर रोड ते पंहिंजी कुर्बानियूं कयूं आहिनि ऐं जेको बि गोश्त हुयो उहो पंहिंजे घर में त खणी हली विया आहिनि, पर जेको उनजी जेके वेस्ट बचियो आहे जानवरनि जो, उहो उते ई मौजूदु आहे। सुठी ॻाल्हि इहा बि आहे त सिंध हुकूमत ऐं बाक़ी सॼे जेके बि इदारा आहिनि उन्हनि जेको आहे सुठे तरीक़े सां कुझु इलाइक़नि खे त साफ़ सुथिरो करे छॾियो आहे, पर अञा बि असां ॾिसूं था त कुझु घिटियूं ऐं कुझु अहिड़ियूं जायूं आहिनि जिते जेको आहे सो रत जी हिकिड़ी तव्हां सम्झो रिवर वहे थी ऐं जेको आहे सो बदबू थिए थी ऐं उन ई सॼे उनजे करे गर्मी जे करे तव्हां ॾिसो था त कुझु जरासीम अहिड़ा आहिनि जेके असांखे बीमार बि करे सघनि था। त हीअ हिकिड़ी शइ नाज़रीन आहे जंहिंखे असां जेको आहे सो थोरो गौर कयूं त ख़ुशियूं त जिते हूंदियूं आहिनि, पर अगरि थोरी अगरि किथे न किथे का न का ग़लती रहिजी थी वञे त उहो थोरो असांजी ख़ुशियुनि खे फिको करे थी छॾे। हिकिड़ी ॻाल्हि असां ॾाढी इंट्रस्टिंग ॾिसूं त असांखे ॾाढी आदत आहे त असां थोरो डिसोसिएट करे वठंदा आहियूं पंहिंजे माहौल सां। उहो कीअं त असांखे लॻंदो आहे असां पंहिंजे घर खे त साफ़ सुथिरो करे ख़ुशि रहूं था, पर शायदि असांजो ॿाहिरि जेका एनवायरमेंट आहे, ॿाहिरि असांजी जेका सोसाइटी आहे, जेके रोड आहिनि, उहे बि असांजा पंहिंजा आहिनि, उहे बि असांजे घर जो हिसो ई आहिनि। इहा पंहिंजी ई सिंध आहे ऐं इनखे साफ़ रखण बि असांजी ई ज़िम्मेदारी आहे। त असां डिसोसिएट करे शायदि पंहिंजे घर में आराम सां वेही त रहूं था, पर असां इहो नथा ॾिसूं त जेके ॿाहिरि उहो ई रोड जिते असां निकिरूं था पंहिंजो सौदो वठणु, पंहिंजे माइटनि सां मिलणु, उहे किथे न किथे सबकॉन्शियसली तव्हांखे असरु करनि थियूं। तव्हांजी जेका मेंटल स्टेट आहे उसके किथे न किथे डिस्टर्ब करे थी। तव्हां भली पंहिंजी गाॾी में बंदि थी करे वेठा त हूंदो, पर तव्हांखे साम्हूं जेका सीनरी हूंदी जंहिंमें हो आहे, कचिरो आहे, जंहिंमें जेको आहे सो मुंडी पई आहे, ओझरी पई आहे, इहे सभु शयूं पयूं आहिनि, ॾिसी करे माण्हू खे थोरी त डिस्टर्बेंस ईंदी आहे। त हिन ईद उल अज़हा ज़रूरु तव्हां इंजॉय कंदो, पर हिकिड़ी जेका कसर रहिजी वई उहा इहा आहे। त नाज़रीन, अॼु असां हिन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। असांजे स्टूडियो में बि ज़रूरु असांजा महिमान ईंदा, उन्हनि सां असां जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं त इहे जेका वेस्ट आहे हिनखे असां कहिड़े तरीक़े सां मैनेज था करे सघूं, कहिड़ा उहे आसान तरीक़ा आहिनि। असां अक्सर जॾहिं बि वेस्ट मैनेजमेंट जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं असां ॾाढी मुश्किल शयूं सोचंदा आहियूं त ॾाढो असांखे सिस्टम खे चेंज करिणो आहे, असांखे ॾाढा वॾा स्टेप्स खणणा आहिनि, पर कुझु शयूं अहिड़ियूं बि आहिनि जेके असां पर्सनली बि ॾाढो चेंज करे पंहिंजे माहौल खे या एटलीस्ट पंहिंजे इलाइक़े खे बि ॾाढो साफ़ करे था सघूं। त इन्ही शयुनि ते अॼु असां ॻाल्हाईंदासीं। बाक़ी अॼुकल्ह असां ॾिसूं था असांजे माहौल में असांजी जेका एनवायरमेंट आहे उन में गर्मी ॾाढी थी वई आहे ऐं जेको आहे सो जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरूं था पसीनो थो अचे, चक्कर था अचनि, तबियत ख़राब थी थिए। इन विषय जे बारे में अॼु असां ॻाल्हाईंदासीं ऐं स्टे ट्यून। इन करे असांजो अॼु प्रोग्राम तव्हांखे ॾिसणो आहे, छोकी असां जेको आहे सो तव्हां सां गॾु शेयर कंदासीं इलाही सारी टिप्स ऐं ट्रिक्स ऐं उहे नंढियूं एक्टिविटीज़ जेके तव्हां कयो था। तव्हां पंहिंजे अॼु जो प्रोग्राम लाइ चांहि जो कप तयारु रखिजो, छोकी अॼु जेका तव्हांजी सुबुह आहे उहा तव्हांजी वीकेंड विद आवाज़ सां गॾु आहे ऐं तव्हांजे चांहि जे कप सां गॾु तव्हांखे असां इंफॉर्मेशन बि ॾींदासीं, इंट्रस्टिंग ॻाल्हियूं बि शेयर कंदासीं, इलाही शयूं तव्हांखे ॿुधाईंदासीं।
त मां उम्मीद थी कयां पर तव्हां चांहि जो कप पंहिंजो तयारु कयो हूंदो, पर नाज़रीन हिकिड़ी शइ न विसरजो त नाश्तो तव्हांखे ज़रूरु करिणो आहे। पुराणनि प्रोग्रामनि में असां बार बार हिकिड़ी ॻाल्हि कंदा रहिया आहियूं तव्हांखे त नाश्तो करणु जेको आहे सो ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। त भली तव्हां पंहिंजी स्क्रीन ते लॻाए करे नाश्ते सां गॾु बि वेही रहो, छोकी पंहिंजी सिहत ते कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़ न करिणो हूंदो आहे। तव्हांखे हमेशह मल्टीटास्किंग करणी हूंदी आहे, खाईंदा बि रहो, पीअंदा बि रहो, सुठा सुठा प्रोग्राम जीअं वीकेंड विद आवाज़ बि ॾिसंदा रहो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं तव्हां सुबुह जो उथो था त तव्हांजी कहिड़ी उहे हैबिट्स आहिनि जेके तव्हांजी मॉर्निंग खे डिफाइन करनि थियूं, ऐं जेके बि तव्हांखे ज़रूर इहा ॻाल्हि ख़बर हूंदी त तव्हां जेको सुबुह जो उथी शुरू जा जेके 10 मिंट हूंदा आहिनि उन में जेका बि तव्हां शइ कंदा हुयो, हाणे तव्हां उथी करे का दुआ था पढ़ो, या तव्हां उथी करे वज़ू था कयो, या तव्हां उथी करे पंहिंजो फ़ोन चेक था कयो, इहे बि शयूं ॾाढो घणो तव्हांजी साइकोलॉजी खे इम्पैक्ट करनि थियूं, तव्हांजे अटेंशन स्पैन खे इम्पैक्ट करनि थियूं, तव्हांजे जेको आहे सो मूड खे इम्पैक्ट करनि थियूं, ऐं पोइ उहो ई इम्पैक्ट तव्हां सां गॾु पूरो ॾींहुं रहंदो आहे। अगरि तव्हां सुबुह जो उथी करे फ़ोन यूज़ कयो ऐं पोइ फ़ोन ते कहां अहिड़ी न्यूज़ ॾिसी वरिती जेका थोड़ी डिस्टर्बिंग हुजे या थोड़ी परेशान कोन हुजे, त उहा ई जेका शुरू जे 10 मिंटनि में तव्हांजे दिमाग़ में जेका फीलिंग प्रोड्यूस थी वेंदी आहे उहा तव्हां सां गॾु पूरो ॾींहुं रहंदी आहे। त नाज़रीन, मां तव्हांखे बसि इहो थी चवणु चाहियां त जेकर सुबुह जो तव्हां उथो त ज़रूरु सुठे तरीक़े सां नाश्तो कयो, ऐं जेके बि तव्हांजी ॿी सुठियूं एक्टिविटीज़ आहिनि जंहिंखे ॾिसी करे तव्हांखे ख़ुशी थी सघे, तव्हां सुबुह जो उथण सां पंहिंजे ॿूटनि खे पाणी ॾियो, तव्हां पंहिंजे घर वारनि खे सलाम चओ, तव्हां हुननि सां टाइम स्पेंड कयो, तव्हां जेके बि तव्हांजी प्रेयर्स आहिनि, भली तव्हां नमाज़ पढ़ो या ॿी का जेके बि तव्हांजी प्रेयर्स आहिनि तव्हां उहे कयो, पंहिंजे अल्लाह खे, पंहिंजे गॉड खे यादि कयो, शुक्रगुज़ार रहो ऐं अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदा रहो। ऐं इहे कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके सुबुह सुबुह अगरि तव्हां करे छॾो त पोइ तव्हांजो पूरो ॾींहुं ॾाढो सुठो रहंदो आहे। जी मिसाल इहा, अगरि सुबुह सुबुह ई अगरि तव्हांजो को एक्सीडेंट अल्लाह न करे थिए, या अल्लाह न करे तव्हां कुझु ॾिसी ई वठो कंहिंजो एक्सीडेंट थींदे, त पूरो ॾींहुं तव्हां परेशान रहंदा त अल्लाह हुन माण्हू खे केॾी तकलीफ़ पहुची हूंदी। इहे ई शयूं तव्हांखे ॿुधाईंदियूं आहिनि त शुरू जो जेको वक़्तु आहे सुबुह सुबुह जो उहो केॾो इम्पोर्टेंट हूंदो आहे। सही आहे, इन करे मां तव्हांखे इहो चवंदमि त तव्हां सुठे तरीक़े सां पंहिंजी सुबुह खे शुरू कयो, पंहिंजो सुठो नाश्तो कयो, पंहिंजी सुठी एक्टिविटीज़ कयो, तव्हांखे ख़बरूं पढ़णियूं आहिनि, न्यूज़पेपर पढ़णो आहे, टीवी ॾिसणी आहे, उहो ॾिसो, पर सुठा सुठा प्रोग्राम ॾिसो, सुठी सुठी शयूं ॾिसो जंहिंसां तव्हां ख़ुशि रहो। छोकी ख़ुशि रहणु जेको आहे सो असां दवाऊं त वठी था सघूं, डाइट त सुठी वठी था सघूं, सुठी सुठी मानी खाई था सघूं, पर अगरि तव्हां सुठो मूड न रखंदो, अगरि तव्हां ख़ुशि न रहंदो त तव्हांजी लाइफ जेका आहे लाइफ स्पैन ॾाढी घटि थी वेंदी आहे। इहा त ॻाल्हि साइंटिफिकली प्रूवन बि आहे त अगरि तव्हांजी लाइफ स्पैन घटि थींदी आहे त हुनमें हिकिड़ी सभिनी मां वॾी फैक्टर जेका आहे उहा सैडनेस आहे, उहा डिप्रेशन आहे, उहा एंज़ाइटी आहे, या ॿिया बि अगरि तव्हां वटि के जेके मेंटल हेल्थ जा प्रॉब्लम्स आहिनि, इहे सभु शयूं जेके आहिनि तव्हांखे तव्हांजी लाइफ स्पैन खे इलाही घटि कंदियूं आहिनि। ऐं जेको आहे सो डिप्रेशन, एंज़ाइटी असां ॾिसूं था त असांजी जेको आहे सो माहौल में केॾी घणी वधी वई आहे। अॼुकल्ह नौजवान त सही आहे, उन्हनि जी उहो त इलाही एडवोकेसी कंदा आहिनि पंहिंजे लाइ त असांखे डिप्रेशन एंज़ाइटी आहे, पर अॼुकल्ह नंढड़नि ॿारनि खे बि इलाही डिप्रेशन रहणु लॻो आहे। अॼु उन्हनि में नयूं उन्हनि में हिकिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके शायदि पहिरां त हुयूं, पर हाणे रिसर्च वग़ैरह सां बि तव्हांखे ख़बर थी पवे त ॿारनि में कुझु नयूं बीमारियूं आइडेंटिफाई थियनि थियूं। ऐं जेको आहे सो जंहिंमें ADHD बि आहे, ऐं जेको आहे सो उन में एंज़ाइटी बि आहे, उन्हनि में ॿिया कंपल्सिव डिसऑर्डर्स बि आहिनि। पर इहे शयूं अगरि ॿारनि में आहिनि, नौजवाननि में आहिनि, पर असां वटि जेको आहे सो जेको इलाही वॾो वल्नरेबल ग्रुप आहे उहो असां वटि आहे बुज़ुर्ग माण्हुनि जो। असांजा जेके वॾा आहिनि उहे बि डिप्रेशन में रहंदा आहिनि। असां त जेके यूथ आहियूं असांखे शायदि हिन शइ जो प्रिविलेज आहे त असां ओपनली मेंटल हेल्थ जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं, छोकी असांजे लाइ त इहे हिकिड़ी टैबू टॉपिक न आहे, पर जेके बुज़ुर्ग माण्हू हूंदा आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो ॾाढो वॾो टैबू टॉपिक हूंदो आहे त जेको आहे सो उहो पंहिंजी मेंटल हेल्थ जे बारे में ॻाल्हाए सघनि, छोकी उन ज़माने में शायदि इहे शयूं एॾियूं कॉमन न हूंदियूं हुयूं ॻाल्हाइणु।
ऐं जेको आहे सो ॾाढो टैबू हूंदो हुयो त अगरि तव्हांखे का मेंटल प्रॉब्लम आहे त ज़रूरु तव्हां वटि ॾाढी का सीरियस मेंटल इलनेस हूंदी ऐं जेको उन लाइ तव्हांखे जेको आहे सो कंहिं साइकोलॉजिस्ट या थेरेपिस्ट ॾे वञणु जेको आहे सो उहा बि हिकिड़ी ॾाढी अजीब शइ हूंदी त उन माण्हू खे चरियो करार ॾेई उनखे लेबल ॾेई छॾिबो हुयो त शायदि इहो माण्हू जेको आहे उहो चरियो थी वियो आहे। पर हाणे जेके जदीद रिसर्च निकितियूं आहिनि, जेके जदीद किताबूं निकितियूं आहिनि, जेको जदीद डिस्कोर्स रहियो आहे, उन सां असांखे इहा ख़बर थी पवे त मेंटल हेल्थ प्रॉब्लम्स त कंहिंखे बि थी था सघनि ऐं इन में को चरियो थियण जी त ॻाल्हि न आहे। इन करे छोकी जेका शइ तव्हां जड़ मां ख़तमु करे छॾंदव उहा पोइ तव्हांजी ज़िंदगी खे वधीक इम्पैक्ट न कंदी। त तव्हां ॾिसो त तव्हांजे अंदरि कहिड़ा सिम्टम्स था अचनि मेंटल हेल्थ प्रॉब्लम्स जा। तव्हां इहो ॾिसो त तव्हांखे शॉर्ट थी थिए, तव्हांखे ब्रेन फॉग थो थिए, तव्हांखे सोचण में प्रॉब्लम्स थी थिए। इहे कुझु शयूं आहिनि नाज़रीन, तव्हां आराम सां ॾिसी था सघो, रिसर्चिस पढ़ी था सघो, या वीकेंड विद आवाज़ में बि असां पंहिंजे थेरेपिस्ट वग़ैरह खे घुराइनि था, असांजो शो ॾिसी करे बि तव्हां कुझु शयूं ॾिसो ऐं इन जी लिस्ट ठाहियो ऐं पोइ ॾिसो त तव्हांजी मेंटल हेल्थ खे कहिड़ी कहिड़ी शयूं इम्पैक्ट था रहूं। पर इन्ही चाहे असां वठंदासीं हिकिड़ो नंढड़ो ब्रेक। इन ब्रेक खे तव्हां सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कंदव ऐं स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। कीअं आहियो तव्हां? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदव ऐं जेको असां हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। नाज़रीन, असां जीअं ॾिसूं पिया त ईद जे बारे में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं त ईद असांजी कीअं गुज़री हुई, केॾी ख़ुशहाली हुई ऐं कीअं असां सभिनी क़ुर्बानी कई। पर हिकिड़ी शइ ते असां ॻाल्हायो हुआसीं त जेका वेस्ट मैनेजमेंट आहे असांजे जेको आहे सो सोसाइटी में, असांजे हेॾां होॾां इलाइक़नि हेॾे कहिड़ी क़िस्म जी वेस्ट मैनेजमेंट थिए थी, उहो कीअं मैनेज कयो थो वञे, हुन जा प्लान छा आहे, उन जो एग्जीक्यूशन कहिड़े तरीक़े सां थी वञे। त इन्हनि कुझु शयुनि जे बारे में अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि शाहिद मीर सहतो साहब, इहे रिपोर्टर आहिनि ऐं इहे असांखे ॿुधाईंदा त जेको आहे सो जेका वेस्ट मैनेजमेंट जी सूरत हाल आहे उहो शहर में कीअं आहे। त जी शाहिद। जी बिल्कुलु, उमेद कयूं था त ईद तव्हांजी सुठी गुज़री हूंदी ऐं माशाल्लाह कराची जे माण्हुनि जेका ईद आहे उहा तमामु सुठी गुज़री आहे। पर कराचीअ में सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट पारां जेका सफ़ाई जो अमल आहे उहो अञा ताईं जारी आहे। थोरे जो ईद खे जेको आहे 3 ॾींहं गुज़री विया ऐं ईद जा जेके 3 ॾींहं हुआ उहे मुसलसल सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट जेका आहे उहा सफ़ाईअ में ई गुज़ारिया। ऐं इहो ॿुधाए पियो वञे उन्हनि पारां इहा दावा कई वई आहे त मजमूई तौरु 1,42,816 टन जेको कचिरो आहे उहो 3 ॾींहंनि जे अंदरि कराचीअ जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेका आहिनि उहो ढोयो वियो आहे। जॾहिं त इहो ॿुधाए पियो वञे कराचीअ जी KMC इंतिज़ामिया पारां त शहर जे अंदरि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे ही जेको कचिरो आहे उन जा मौजूदु जेके उते सूरत हाल उनखे पिणु सफ़ाईअ जो जेको सिस्टम आहे उहो असां कयूं पिया। उहो ॿुधाए पियो वञे त अर्के गुलाब जो जेको पाणी आहे उन सां जेको आहे शहर जा जेके मर्कज़ी शाहराऊं आहिनि उन्हनि खे धोतो पियो वञे त जीअं जेके शहरी आहिनि उहे हिन वक़्तु बि जेको आहे हिन परेशानीअ खां बची सघनि। पर कुझु इलाइक़ा अञा ताईं ॿुधाया पिया वञनि जेके ईअं सम्झिजे त इंतिज़ामिया खां शायदि विसरी विया आहिनि या उन्हनि जी पहुच खां परे आहिनि। त सभु कराचीअ जे शहर जी सूरत हाल आहे, पर कराची जा कुझु जेके इलाइक़ा आहिनि उहे अॼु बि जेको आहे ईद जा 3 ॾींहं गुज़रण जे बावजूदि उन कचिरे सां जेको आहे उहे भरियल आहिनि ऐं शहर में मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा ताईं किथे किथे जेको आहे जानवरनि जो जेको ज़ाया थियल रक्त आहे या उन्हनि जो जेके ज़ाया थियल जेके ॿियूं जेके शयूं आहिनि उहे बि अञा ताईं असांखे अलाइशूं जेके आहिनि उहे नज़र अचनि पियूं ऐं इंतिज़ामिया कमु त करे पई, पर किथे किथे जेको आहे अञा ताईं कचिरे जी सूरत हाल आहे। इंतिज़ामिया हिकिड़ो हेल्पलाइन जो सिस्टम पिणु जेको आहे उहो पिणु जारी कयो त जीअं शहरी जेके आहिनि अगरि उन्हनि खे नशे सां जेको आहे तकलीफ़ थिए त हू हुन ते राब्तो कनि। 1128 हेल्पलाइन जेका आहे उहा अञा ताईं इंतिज़ामिया जी हले पई ऐं इंतिज़ामिया इहो चयो आहे त अगरि तव्हांजे इलाइक़े में कचिरो हुजे त उनखे असां पाण कलेक्शन पॉइंटुनि ते जेको आहे पाण ई खणी वेंदासीं ऐं सिर्फ़ु उन ते इतलाह ॾियो ऐं बर वक़्तु हुनजो हज़ारो थींदो। पर शहर जा कुझु इलाइक़ा जेके आहिनि उते अञा ताईं जेको आहे कचिरो जेको आहे मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु बि जेको आहे दावा कई वञे त तक़रीबन 1 लख ऐं तक़रीबन 78,000 जेके आहिनि जेको टन कचिरो जेको आहे उहो 3 ॾींहंनि जे अंदरि कराची मां खयो वियो आहे। जी, त इहे जेको वेस्ट जेके एतिरा टन कलेक्ट कया आहिनि
इन्हनि खे पोइ तव्हां इन्हनि खे किथे वञी डंप कयो वञिबो आहे या इन्हनि खे किथे वञी करे के अलॻि तरीक़े सां रिसाइकिल कयो वञिबो आहे, इन तरीक़े जी का आहे प्लानिंग गवर्नमेंट जे तरफ़ां? बिल्कुलु, हुकूमत इहो अॻुवाट ई प्लान ठाहियो त जेके आलाइशूं हुयूं उन्हनि खे उन्हनि जे लाइ हिकिड़ी बाक़ाइदा हिकिड़ी लैंड जेका आहे उहा फुलफिड साइट जेका आहे उहा मुक़ररु कई हुई, उहा GTS शराफ़ी जेको आहे उते मुक़ररु कई हुई, जेका हितां खणी करे उते उन्हनि जॻहियुनि ते रखी पई वञे ऐं उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि जे लाइ प्रॉपर जेको आहे हिकिड़ो सिस्टम ठाहियो त उहो जो कचिरो आहे उहो खणी करे उन्हनि ज़मीनुनि ताईं पुॼाईंदा। तक़रीबन जेके बि शहर जूं TMCs आहिनि, DMCs आहिनि या शहर जूं जेके बि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा जेके इदारा आहिनि उन्हनि खे इहा ज़िमेदारी ॾिनी वई त हू पंहिंजे इलाइक़नि में जेके मौजूदु सरकारी नुमाइंदा आहिनि, काउंसलर्स आहिनि, चेयरमैन आहिनि, टाउन चेयरमैन आहिनि, UC चेयरमैन आहिनि, उन्हनि खे इहा ज़िमेदारी ॾिनी वई त शहर जा जेके बि मौजूदु जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में हिकिड़ी कलेक्शन पॉइंट कलेक्ट कयो, उहो रखो जिथे कचिरो समूरो कलेक्ट करे उतां जेको आहे उहो कचिरो उतां जेके मर्कज़ी जेके हंध आहिनि उन्हनि ते शिफ्ट कयो ऐं उहो ॾिठोसीं 3 ॾींहंनि जे अंदरि तमामु बहितरीनु कमु थियो, सफ़ाई जो जेकी सूरत हाल हुई उन ते कमु थियो, पर शहर जा अक्सर इलाइक़ा जेके आहिनि उहे अञा ताईं जेको उते रत या जानवरनि जो या जेके शयूं आहिनि उन्हनि में जेको आहे मौजूदु आहे ऐं इन मां इहो ख़तरो बि आहे त शहरी जेके आहिनि उहे बीमार थी सघनि था, छाकाणि त 3 ॾींहंनि जे अंदरि इहा इस्पताल जिना इस्पताल जी इंतिज़ामिया ॿुधायो आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि शहर में जेको ही सूरत हाल थी आहे उन दौरान मरीज़ जेके आहिनि उन्हनि में पिणु जेका पेट जे सूर जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि में तमामु घणी बात थी आहे। शहर जी जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे, शहर जा काफ़ी इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में अञा ताईं कचिरो पिलाए साल मैनेजमेंट कमु करे पई, नज़र अचे थो, पर शहर जी जेका आबादी आहे उहा तमामु घणी आहे ऐं कचिरो जेको आहे उहो बि तमामु घणो नज़र अचे पियो, पर इंतिज़ामिया दावा बि करे थी हिक पासे त असां तक़रीबन 1,78,000 टन जेको कचिरो आहे उहो खणी छॾियो आहे। सही, त इहे जेके इलाइक़ा अञा रहिजी विया आहिनि इन जे हिसाब सां का स्ट्रेटजी का प्लानिंग आहे त इन्हनि खे कीअं आहिस्ता आहिस्ता कवर कयो वञिबो ऐं जेका हेल्पलाइन आहे उहा केतिरी इफेक्टिव आहे? हा, इहो ॾिठो पियो वञे त शहर जा जेके इलाइक़ा मुतासिर आहिनि उन्हनि में जेका इंतिज़ामिया आहे उहा कमु करे पई, पर हाणे जेको आहे ईद जा 3 ॾींहं जेके आहिनि गुज़रण खां पोइ ॼणो सुस्त रफ़्तारी कम जी नज़र अचे पई, छाकाणि त ईद जे ॾींहुं जेको आहे मेयर मुर्ज़ा वाब जेको आहे उहो पाण जेको आहे निकितल हुयो ऐं शहर जा जेके दौरा बि कया, उन दौरान कम जी जेका सूरत हाल हुई उहा तमामु तेज़ीअ सां हुई ऐं ईद जे ॿिए ॾींहुं बि जेको आहे कमकार जेको आहे सफ़ाई सुथराई जो उहो तमामु तेज़ हुयो, पर हाणे जेको इंतिज़ामिया ॼणो घटि कमु कंदे नज़र अचे पई ऐं कचिरो जेको आहे उहो जिथे आहे उते ई पयल नज़र अचे पियो। हाणे जेको आहे ईद जा 3 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि जेको आहे इंतिज़ामिया अञा ताईं जेको आहे हाणे सुस्तीअ वारी जेका सूरत हाल में अची वई आहे ऐं हाणे इहो सोचियो पियो वञे त हाणे इन कचिरे खे जेको आहे कहिड़े तरीक़े सां हितां कराची जे शहर मां कढियो वञे। इहो ॿुधायो पियो वञे त उहो जेको कचिरो आहे जेके आलाइशूं आहिनि उन्हनि खे असां ज़मीन जे अंदरि जेको आहे उहो पूरींदासीं त जीअं जेके इहे शहर में जेका या बीमारी जी जेका सूरत हाल आहे या को जरासीम जेको आहे अहिड़ो को पैदा न थिए जंहिंसां शहरी जेके आहिनि उहे परेशान थियनि। सही, ये जेको आहे सो जीअं तव्हां ॿुधायो त डिफरेंट बीमारियूं वग़ैरह रिपोर्ट थी वियूं आहिनि त इहे के हमेशह का बीमारियूं हूंदियूं हुयूं या इहे के नयूं बीमारियूं हाणे निकितियूं आहिनि ऐं जेको आहे सो इन जे हिसाब सां छा मेजर्स जेके आहिनि उहे प्लान वग़ैरह जेको आहे सो उहो हॉस्पिटल्स या गवर्नमेंट कयो आहे त इहे जेके स्पेसिफिकली इन्हनि जे करे बीमारियूं थियनि थियूं उनखे कीअं हैंडल कयो वञे? ये हिकिड़ो स्पेसिफिक मसइलो आहे, छाकाणि त हर साल जॾहिं बि ईद उल अज़हा जॾहिं जेका थींदी आहे ऐं उनजो जेको टाइम पीरियड आहे उन टाइम पीरियड में इहा जेका ख़ासि करे पेट जी सूर जी जेका बीमारी हूंदी आहे या बुखार हूंदो आहे इहो हिकिड़ो मख़सूस बीमारी आहे या उन टाइम ॾिठी वेंदी आहे जॾहिं हीउ जेको कचिरो आहे शहर में वधंदो आहे उन सां जेके मच्छर या उन सां जेके मक्खियूं पैदा थियनि थियूं उनमें जेको आहे जेका उन दौरान जेको आहे हिन में तमामु घणी वात थिए थी, ख़ासि करे मलेरिया ऐं ॿियूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि में वात थिए थी। इन सां गॾु हिन वक़्तु शहर में गर्मीअ जो हिसाब किताब तमामु घणो आहे, हीट स्ट्रोक जो बि इशूज़ आहिनि, पर हीउ जेको मख़सूस जेको वक़्तु आहे जीअं ही 15 खां 20 ॾींहं जेके आहिनि उन्हनि में तमामु घणा ॿार ख़ासि करे जेके आहिनि उहे तमामु घणा बीमार थियनि था, छाकाणि त ॿार घरनि मां निकिरी करे ॿाहिरि रांदि खेॾनि था या
मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कनि था त उहो जेको जानवरनि जो ब्लड हारियल आहे या ॿियूं शयूं आहिनि त उन्हनि सां जेको आहे तमामु घणा मुतासिर थियनि थींदे जेका नज़र अचनि था। या हर साल जीअं जेको आहे इहो थींदो आहे उनमें या हुकूमत अॻुवाट ई जेका आहे संजीदा हूंदी आहे ऐं अॻुवाट ई अहिड़े क़िस्म जूं जेके बीमारियुनि खां बचाव जा अॻुवाट ई जेके उपाउ वरितल हूंदा आहिनि। ऐं कराची जी जिला अस्पताल में उनजे लाइ हिकिड़ो मख़सूस वार्ड क़ाइमु थियल आहे जंहिंमें जेको आहे उन्हनि खे मरीज़नि खे आइसोलेट बि कयो वेंदो आहे। कुझु मरीज़नि खे जॾहिं का अहिड़ी ख़तरनाक बीमारी या ख़तरनाक जरासीम लॻे थो त मरीज़नि जे आइसोलेट करण जे लाइ हिकिड़ो प्रॉपर वार्ड जेको आहे उहो पिणु जेको आहे क़ाइमु थियल आहे जिनाब अस्पताल में, जिते जेको आहे उन्हनि मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। उन सां गॾु कराची जूं ॿियूं जेके अस्पतालूं आहिनि उन्हनि में पिणु जेको आइसोलेशन जा वार्ड क़ाइमु कया वेंदा आहिनि त जीअं वधीक जेके शहरी आहिनि उहे हिन बीमारियुनि खां बची सघनि। ख़ासि करे ख़ारिश ऐं पेट जी जेका बीमारियूं आहिनि उहे उन्हनि में घणी जेका आहे वाध नज़र ईंदी आहे। ऐं उहा जेका आहे हिन वक़्तु जेका आहे उहा असांखे नज़र अचे पई जेका ॾींहंनि जे अंदरि अस्पताल इंतिज़ामिया ॿुधायो आहे त असां वटि कहिड़े क़िस्म जा जेके मरीज़ आहिनि उहे आया। सही, ठीकु आहे शाहिद साहब, तव्हां असां सां गॾु मौजूदु रहिजो। हिते असां वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। नाज़रीन, स्टे ट्यून, स्टे विद। वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। नाज़रीन, अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि शाहिद साहब ऐं असां सां ॿुधाईंदा त जेके वेस्ट मैनेजमेंट जी सिचुएशन आहे उहा कीअं रही आहे कराची में ऐं जेको आहे सो कहिड़ा इक़दामात जेके आहिनि उहे खयां आहिनि गवर्नमेंट ऐं जेको आहे सो असां हिन जे बारे में थोरो ॻाल्हाईंदासीं शाहिद साहब सां गॾु। त शाहिद साहब, तव्हां ॿुधायो त जेके गवर्नमेंट जी तरफ़ां त जेके इहे स्टेप्स रहिया आहिनि ऐं हॉस्पिटल्स बि, पर तव्हां छा चवंदो त जेके माण्हू आहिनि उहे इंडिविजुअल लेवल ते हिन वेस्ट मैनेजमेंट खे कीअं टैकल था करे सघनि? जी बिल्कुलु, इहो आम पब्लिक जो बि बिल्कुलु इहो हिकिड़ो फर्ज़ु आहे त उहो जॾहिं इन क़िस्म जी अलाइशूं वग़ैरह जॾहिं थियनि थियूं त उन्हनि खे जेको आहे सही नमूने सही जॻह ते उन्हनि खे फिटी करणु खपे। पर कराचीअ में इन जो थोरो उबतड़ आहे। उबतड़ ईअं आहे त माण्हू रोडनि ते यूज़ ई कनि था ऐं उनजे दौरान जेको आहे उहो जेको कचिरो थिए थो उहो उन्हनि रोडनि ते ई उन्हनि जॻहनि ते फिटी कनि था। इंतिज़ामिया कमु कंदे नज़र अचे थी, उनजी इहा कोशिशि नज़र अचे थी त इंतिज़ामिया चाहे थी त जेके शहरी आहिनि उहे कचिरो जेको आहे कंहिं हिकु कलेक्शन पॉइंट ताईं पुॼाए ॾियनि, पर शहरी बि जेके आहिनि उहे तमामु घणा जेको आहे परेशान थियनि था। उन्हनि जो जेको कचिरो आहे उहो तमामु वॾो हूंदो आहे, घणो हूंदो आहे, उन्हनि वटि अहिड़ी सहूलियत मौजूदु न हूंदी आहे जंहिं करे उहे उन्हनि कचिरे खे जेको आहे पंहिंजे इलाइक़नि में ई रखनि था। पर हाणे जेको आहे इंतिज़ामिया हिकिड़ो बहितरीनु सिस्टम इहो कयो हिन साल इंतिज़ामिया हिकिड़ो हेल्पलाइन नंबर जेको आहे उहो जारी कयो, जेको मां तव्हांखे ॿुधायो त 1128 नंबर हुयो जंहिं ते माना कॉल करे उन्हनि खे ॿुधाए सघिजे पियो त ज़हर में अगरि को माण्हू ज़हर चुरंगी थो रहे त उहो ॿुधाए त मां जेका फलाणे हंधि रहां थो ऐं ज़हर चुरंगी त कचिरो ॻाल्हाए तव्हां खणी वञो त इंतिज़ामिया अची करे हुन कचिरे खे कलेक्ट करे थी। या वरी हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्त बि उहा हेल्पलाइन कमु करे थी ऐं शहरनि खे इहा हिदायत कयल आहे त तव्हां जी अगरि इलाइक़े मां इंतिज़ामिया कचिरो न ई खयो त तव्हां असांखे इतला कयो। ऐं इहो सॼो जेको सिस्टम आहे उनखे प्रोविजनल जेको सिस्टम ठाहियो वियो समूरे सूबे में हिनखे जेको आहे उहो रखियो वियो। तीअं शहरी कराची जा जेके आहिनि उहे त फ़ाइदो वठनि, पर जेके सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में पिणु जेको आहे इन शइ जी अगरि शिकायत थिए थी त उते वञी करे हुन कचिरे खे कलेक्ट कयो वञे। सिर्फ़ु सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट न, पर समूरी जेका बल्दिया जी जेका बल्दियाती निज़ाम आहे उनखे जेको आहे अॻुवाट ई इंश्योर कयो वियो त हिन दफ़े इन कचिरे वारी जेका ॻाल्हि आहे उन ते कंहिं क़िस्म जी तनक़ीद न थियणु खपे। पर इंतिज़ामिया कमु बि कयो ऐं तमामु बहितरीनु कमु कयो ऐं शहरनि बि हिन दफ़े जेको आहे उहो सुठो इहो अमल कयो त उन्हनि खे काल ज़रिए जेको आहे इतला ॾिनो त असांजे इलाइक़े में कचिरो पियल आहे उहो तव्हां कचिरो खणी वञो। पर कुझु इलाइक़ा जेके आहिनि जीअं मां तव्हां सां ॻाल्हि कई त कुझु शहर जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके जिथे जेको आहे अञा ताईं कचिरो नज़र अचे थो। पर जेके मर्कज़ी शाहराऊं आहिनि हूअं हमेशह असां ॾिठोसीं त कराचीअ में मर्कज़ी जेके शाहराऊं आहिनि उन्हनि ते तमामु घणो कचिरो नज़र ईंदो हो। ख़ासि करे अलाइशूं जेके आहिनि उहे तमामु घणी फहियल हूंदियूं। पर हाणे हिन दफ़े इहा हिकिड़ी बहितरी नज़र इहा आई आहे त जेके मर्कज़ी रोड रस्ता आहिनि उहे जेके आहिनि उहे साफ़ सुथरा आहिनि। उन्हनि खे इंतिज़ामिया बर वक़्तु जेको आहे उहो साफ़ करे वरितो ऐं हाणे इहो ॿुधायो थो वञे इंतिज़ामिया पारां इहा दावा कई वई आहे त अर्के गुलाब जो जेको पाणी आहे हुन सां पिणु उन्हनि खे धोतो वियो आहे त जीअं शहरी जेके आहिनि उहे परेशान न थियनि ऐं उन्हनि जे इलाइक़े में कंहिं क़िस्म जी जेका स्मेल पैदा न थिए ऐं शहरी जेके आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघनि। ऐं हिन वक़्तु बि कराचीअ में जेको आहे त इहो सफ़ाई जो अमल आहे उहो जारी आहे। पर इंतिज़ामिया में हिन दफ़े असां जेको आहे तमामु घणी एक्टिविशन सिर्फ़ु 3 ॾींहंनि ताईं ॾिठी। हाणे
तमामु घणी सुस्त जेका आहे इंतिज़ामिया असांखे नज़र अचे पई। ईद जा 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर इंतिज़ामिया हाणे जेको आहे सुस्ती जे जेको आहे उन सूरत हाल में हली वई आहे ऐं कुझु जेके एरियाज़ आहिनि उहे कचिरे सां जेके आहिनि उहे भरपूर नज़र अचनि था। सही शाहिद साहब, तव्हांखे छा थो लॻे त जेके इहा एॾी वेस्ट मैनेजमेंट जी प्रॉब्लम आहे ऐं जॾहिं त माण्हुनि खे ख़बर बि आहे त इन जे करे एॾियूं बीमारियूं थियूं थियनि ऐं तव्हां वरी मेंशन बि कयो हुयो त अर्के गुलाब जेको आहे उहो बि छिड़कियो वञे थो हर जाइ ते, त इन जे पोयां का स्पेसिफिक लॉजिक आहे? ऐं ॿियो त छा माण्हुनि में अवेयरनेस जी कमी आहे बीमारियुनि जे बारे में या वेस्ट मैनेजमेंट जे बारे में जंहिंजे करे इहे प्रॉब्लम एॾी घणी थिए थी? बिल्कुलु अवेयरनेस असां वटि तमामु घटि आहे। अवेयर माण्हुनि खे नथो कयो वञे या माण्हू वेल अवेयर त आहिनि सोशल मीडिया जे थ्रू मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म जे थ्रू माण्हुनि खे ख़बर पवे थी पर हर माण्हू सोशल मीडिया इस्तेमालु नथो करे। उन करे बि जेको आहे तमामु घणी परेशानियूं थियनि थियूं। माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणु खपे इंतिज़ामिया पारां। अवेयरनेस जा जेको आहे बैनर्स बि लॻाया वञनि पर उहे तमामु घटि नज़र आया। हिन दफ़े तमामु घटि नज़र आया अवेयरनेस जा बैनर ऐं नई को माना अहिड़ो अवेयरनेस जो मैसेज हलायो वियो त शहरनि खे इन शइ खां अवेयर कयो वञे। हालांकि कलेक्शन पॉइंट्स त क़ाइमु कयूं वयूं पर उन्हनि इलाइक़नि जा जेके चूंडियल नुमाइंदा हुया जीअं चूंडियल नुमाइंदा जेके ख़ासि करे काउंसलर्स इलाइक़नि में या जेके नंढड़ा जेके इहो हुते जा जेके चेयरमैन गुसिन जा उन्हनि खे इहो माना टास्क ॾिनो वियो तव्हां जेको आहे उहा शइ कलेक्ट करे असांजे कलेक्शन पॉइंट ते पुॼाईंदो पर तमामु घटि जेको आहे उन ते अमल थींदो नज़र आयो। छाकाणि त शहरनि खे इन शइ जी अवेयरनेस न ॾिनी वई। थी सघे शहरनि खे इन शइ जी अवेयरनेस हुजे त उहे उन जो जेको कचिरो आहे उन्हनि जो जेको आलाइशूं आहिनि उहे खणी करे उते पुॼाए वठंदा ऐं इहा तमामु घणी जेका आहे इंतिज़ामिया जी जेका आहे इहा गैर ज़िम्मेवारी आहे मुज़ाहिरो ॾिठो थी पर हिन दफ़े बहितरी इहा नज़र आई त उन्हनि हिकिड़ी हेल्पलाइन क़ाइमु कई जंहिंजे थ्रू जेको आहे काफ़ी शहरनि जो मसइलो जेको आहे उहो हल थियो आहे। सही, तव्हां जेके हिकिड़ी ॻाल्हि मेंशन कई हुई त हिकिड़ी स्पेसिफिक डंपिंग जी साइट ठाही वई आहे जिते इहे अलाइशूं ऐं इहे सभु शयूं वञी करे उते डंप कयूं थियूं वञनि, त हुते छा इहा शहर खां परे आहे या का स्पेसिफिकली अहिड़ी का जाइ ठाही वई आहे त इहे अलाइशुनि जी जेका बि गंदगी आहे हुन में जेका स्मेल ऐं डिज़ीज़ आहे उहे शहर में ताईं न पहुचे, त इन जे बारे में ॿुधाइजो। बिल्कुलु हिन दफ़े इहा बहितरी इहा हिन में आई त हिन दफ़े हिननि हिकिड़ी प्रॉपर साइट जेका आहे शराफ़ी ॻोठ साइट ते जेको आहे मतिलबु कराची खां थोरो शहर खां काफ़ी जेको आहे ॿाहिरि जेके ज़मीनूं आहिनि उन्हनि में जेको आहे हिनखे जेको आहे डंप कयो वियो ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो लैंड जेका आहे उहा साइट तयारु कई वई। ज़मीन जो जेको एरिया उहो तमामु वॾो वसी एरिया जेका ज़मीन आहे उनजी जेको आहे काथो नथो लॻाए सघिजे त केतिरे एकड़नि ते मुश्तमिल पर काफ़ी वॾी ज़मीन जेका आहे उनखे जेको आहे हिन शइ जे लाइ सिलेक्ट कयो वियो ऐं इंतिज़ामिया उनखे डंप उते कचिरो डंप करे ऐं उनखे उते ई जेको आहे दफ़न करण जी जेका आहे इहा तजवीज़ ॾिनी त जीअं जेके शहरी आहिनि उहे बीमारियुनि खां बची सघनि। ऑटोमेटिकली जीअं कचिरो उते डंप थिए पियो त उते मौजूदु जेका इंतिज़ामी माण्हू हुया उहे जेको आहे उन कचिरे खे उते ई जेको आहे दफ़न कनि पिया त जीअं शहरियुनि खे जेका आहे कंहिं क़िस्म जी बीमारीअ जो जेको आहे उहो असरु न थिए। नई कचिरे मां अहिड़े क़िस्म जो कोई जरासीम जेको आहे उहो ॿाहिरि निकिरे त जीअं शहरी जेके आहिनि उन सां कोई मुतासिर थियनि। इहा तमामु बहितरीन त असां लास्ट टाइम ॾिठोसीं त कराचीअ जी जेके वाटर लाइन्स हुयूं पाणीअ जी जेके लाइनूं हुयूं उन्हनि में तमामु घणो कचिरो जेको आहे अहिड़े क़िस्म जो फिटी कयो जंहिंसां शहर जा जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुतासिर थिया ऐं शहर में जेको आहे ख़ासि जी जेका बीमारियूं आहिनि उहे बात थी पर हिन दफ़े तमामु घटि नज़र अचे पियो। हा बीमार माण्हू थिया आहिनि छाकाणि त दोस्त बि काफ़ी माण्हुनि जेका खाधो आहे उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेका आहे हीट स्ट्रोक हले पियो शहर में ऐं वरी कचिरे जी सूरत हाल आहे त थी सघे में बि शहरी जेके आहिनि कंहिं न कंहिं शइ मां हिननि मां 3-4 शयुनि मां मुतासिर थिया हुजनि पर इहो ॿुधाए थो वञे अस्पताल इंतिज़ामिया पारां त हिन जेको मर्ज़ जा जेके माण्हू आहिनि पेट जे सूर जा त बुखार जा जेके माण्हू आहिनि उन्हनि में तमामु घणी वाध आई। सही, अच्छा शाहिद साहब, तव्हां जेको आहे सो जीअं काफ़ी तफ़सील सां असांखे ॿुधायो त जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां असां वेस्ट मैनेजमेंट खे हिन दफ़े ईद उल अज़हा ते मैनेज कयूं था, पर हिकिड़ी ॿी तव्हां शइ मेंशन कई त पाणी जे अंदरि जेको आहे सो हिन जी मिलावट थी वई हुई हुन वेस्ट जी, त हिन साल जेका इहा शइ घटि थी आयो त कहिड़ी वजह जे करे छा हिन दफ़े पाणी जी लाइनूं वधीक बहितर जेको आहे सो यूज़ कयूं वयूं आहिनि या उहा जेका साइट आहे उहा परे आहे पाणी जी लाइनुनि खां?
बिल्कुलु उहो ज़मीनी हिकिड़ो हिसो आहे, उन ज़मीनी हिसे में जेको आहे हिनखे रखियो वियो आहे ऐं पाणी जूं लाइनूं जेके आहिनि उहे तमामु घणियूं परे आहिनि ऐं शहर खां ही जेको एरिया आहे उहो परे ॿुधाए पियो वञे, काफ़ी परे ॿुधाए पियो वञे। ऐं इन सॼे सूरत हाल ते मां तव्हांखे ॿुधायो त बल्दिया जी जेका इंतिज़ामिया हुई, ख़ासि करे लोकल गवर्नमेंट जो जेको वज़ीर आहे सैयद नासिर हुसैन शाह, उन पारां जेको आहे ज़ाती इंट्रस्ट वरितो वियो। उन खां अलावा मेयर मुतसाबा बि CM सिंध कराचीअ जा जेको अॻुवाट दौरा कया। ईद खां कुझु ॾींहं हिकु ॾींहुं पहिरियां जेको आहे CM सिंध बि जेको आहे उन जॻहियुनि जो जेको आहे दौरो कयो आहे ऐं या उन्हनि हिदायत कई त शहर जा जेके मरकज़ी जेके एरियाज़ आहिनि उन्हनि में जेको कचिरो थिए उनखे जल्द खां जल्द डंप कयो वञे त उहो तमामु बहितरीन तरीक़े सां जेको आहे उहो सिलसिलो हलियो। ऐं इहो सिर्फ़ु इंतिज़ामी जेका आहे उहा ध्यानु ॾियण जे करे ई थियो। बसि हिकिड़ी जेका सूरत हाल मां तव्हां सां शेयर कई त जेके लोकल नुमाइंदा हुया उन्हनि तमामु घणी सुस्तीअ जो मुज़ाहिरो कयो। जेके काउंसलर्स हुया या जेके यूसिन जा चेयरमैन हुया या जेके उन्हनि जे इलाइक़े में मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जा रखियल जेके माण्हू हुया उन्हनि तमामु घणी सुस्तीअ जो जेको आहे मुज़ाहिरो कयो। अगरि इहा ॻाल्हि शहरनि खे अॻुवाट ई अवेयरनेस ॾिनी वञे या उहा ॿुधाई वञे हा त थी सघे शहरी जेके आहिनि उहे पंहिंजो तमामु घणो किरदारु जेको आहे निभाए सघनि पिया। ज़ाहिरी आहे हिकिड़ो वॾो शहर आहे, हिकिड़ी वसी आबादी रखंदड़ शहर आहे, त हिन में मसइला जेके आहिनि उहे तमामु वॾा आहिनि ऐं उन्हनि मसइलनि खे हल करण लाइ हुकूमती जेके नुमाइंदा आहिनि उहे कमु कंदे नज़र अचनि पिया। ठीकु आहे, थैंक यू सो मच शाहिद साहब, तव्हां असांखे एॾी सारी इंफॉर्मेशन ॾिनी ऐं ज़रूरु असांखे काफ़ी क्लैरिटी मिली आहे हिन सिचुएशन जे बारे में त गवर्नमेंट छा थी करे ऐं जेको आहे सो लोकल लेवल ते कहिड़ी शयूं थियनि थियूं। सो थैंक यू सो मच तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, हिते असां वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक। स्टे ट्यून, स्टे विद। वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो वीकेंड विद आवाज़। मां तव्हांजी मेज़बान आहियां हुमरा ताहिर ऐं अॼु नाज़रीन असां मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हायूं था। उन सां गॾु गॾु असां हीट वेव जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं, छो की अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त टेम्परेचर इलाही घणो वधी वियो आहे ऐं पिछले कुझु ॾींहंनि में तव्हां ॾिसो था जेको कराची जो टेम्परेचर आहे, रिपोर्ट त इहो थो थिए वेदर एप्स वग़ैरह में असां ॾिसूं था त 39 डिग्री हुयो, पर इट फील्स लाइक त इहो टेम्परेचर 50-51 ताईं आहे। त तव्हां ॾिठो बि हूंदो ऐं महसूस बि कयो हूंदो त केॾी घणी गर्मी वधी वई आहे असां वटि। ऐं जॾहिं गर्मी वधे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन सां गॾु इलाही सारियूं बीमारियूं बि थियनि थियूं ऐं उन सां गॾु इलाही सारा मसइला बि थियनि था माण्हुनि सां गॾु। स्टूडियो में असां सां गॾु कॉल ते मौजूदु आहिनि डॉक्टर अयाज शेख साहब ऐं उहे असां सां इहो बि ॿुधाईंदा त जेकी हीट वेव आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं असांखे बीमारियूं थियनि थियूं ऐं उन्हनि बीमारियुनि खे असां आइडेंटिफाई कीअं कयूं ऐं पोइ उन सां गॾु गॾु तव्हां उन्हनि खे ट्रीट कीअं था करे सघो, स्पेशली जॾहिं तव्हां फ़ौरन उहे सिम्टम्स महसूस था कयो, उन वटि उन महिल छा करणु घुरिजे ऐं पोइ वरी हिन जी प्रिवेंशन छा आहे। त डॉक्टर साहब वेलकम था कयूं असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मिस उमरा, तव्हां जो कन मूंखे पंहिंजे प्रोग्राम में बल्कि ऑनलाइन तव्हां कनेक्ट कयो आहे, थैंक यू वेरी मच। ऐं रहियो सवाल जेको आहे हीट वेव या हीट स्ट्रोक या हीट एग्ज़र्शन, ठीकु आहे न, त अॼुकल्ह त वाकई सरप्राइज़िंगली तव्हां ॾिसो कराची में त जीअं तव्हां मैंशन कयो त 40, 42, 43, पर तव्हां जेकॾहिं इंटीरियर जी तव्हां पोज़ीशन ॾिसो त 50, 51 भी हले पियो, लाड़काणो सखर खैरपुर साइड ते शहदाद कोट ॾेई जेको आहे न, त अलाह साईं माना पंहिंजे मतिलबु मारवड़नि ते बाच करे। रहियो मसइलो त हीट स्ट्रोक जेको न, हीट स्ट्रोक एक्चुअली हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे, सही आहे? तव्हां ॿुधो पिया मूंखे? जी जी जी, असां तव्हांखे ॿुधी था सघूं। जी जी, हा, हीट स्ट्रोक जेकी आहे न माना हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी आहे। जेकॾहिं बर वक़्तु असां हुनखे न माना जेकॾहिं ट्रीट कयोसीं न त पेशेंट जी डेथ बि थी सघे थी पई। अच्छा। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त माना कराची जे अंदरि ई हालांकि 40, 45, 42 ते माना जेको आहे माण्हू फुटपाथनि ते, नो डाउट के मेजॉरिटी हीरोइंची जेके माण्हू आहिनि उहे ई गुज़ारे वञनि था पिया हुते गर्मी जे करे। पर जेकॾहिं ॿिया बि तव्हां ॾिसो माना जेकॾहिं कहिड़ी वॾी वॾी मेड़ाक थियनि था पिया, गैदरिंग्स थियनि थी पियूं, उते हीट जे करे जेको आहे न माण्हू बेहोश थिया वञनि था पिया ऐं जेको आहे न। लेकिन हिकिड़ी शइ तव्हांखे मां क्लियर ॿुधायां त माण्हुनि खे थोरो हुन में डिफरेंशिएट करणु खपे त ही आया हीट स्ट्रोक आहे या हिनखे हीट स्ट्रेस आहे या हिनखे हीट एग्ज़र्शन आहे, सही आहे न? त हाणे हीट स्ट्रोक में हिकिड़ी मेन पॉइंट हूंदी आहे त उन में
माण्हूअ खे जेको आहे न पघर न निकिरंदो आहे। अच्छा। ठीकु आहे। ऐं जी जी ऐं हुन में छो जो माना एक्चुअली जेको हीट स्ट्रोक बॉडी में हुनजो जेको माना कूलिंग सिस्टम आहे न उहो जी फेल थी वेंदो आहे। ठीकु आहे। इन जे करे हुनखे माना पघर वग़ैरह न थींदो आहे। तव्हां अक्सर जेकर मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त तव्हां गाॾी हलायो था पिया, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त माना जेको आहे न गाॾी जो कांटो माना मथे जेको आहे न रेड लाइन ते हलियो वेंदो आहे ऐं उहो असांखे शो कंदो आहे त असांजी गाॾी जेकी आहे न हाणे माना इंजन हीट थी वई आहे न। जी ठीकु आहे। जेकॾहिं तव्हां बर वक़्तु हुन में पाणी वग़ैरह न चेंज कंदव, न जेको थधो पाणी विझंदा हुन में, त हू तव्हांजी जेको आहे न सॼी गैस्केट जेको आहे न जलाए छॾींदो। सो दिस इज़ जी सेम हैपनिंग विथ बॉडी। ठीकु आहे न। जेकॾहिं तव्हां उनखे जल्दी उनखे कवर न करे वरितो त तव्हांजी जेके बि तव्हांजा मेजर ऑर्गन्स आहिनि, वाइटल ऑर्गन्स आहिनि न, माना लिवर थी वियो, तव्हांजी लंग्स थी या हार्ट थी वई, ब्रेन थी वियो, उहे हिकदमि माना जेको आहे न एग्ज़ॉस्ट थी वेंदा ऐं उहे माना जेको आहे न पंहिंजा फंक्शन छॾे ॾींदा ऐं रिज़ल्टिंग डेथ थी वेंदी आहे माना माण्हुनि जी न। ठीकु आहे। हाणे जी ॿियो त सपोज़ करियो तव्हांजे इर्द गिर्द में माना कोई माण्हू सडनली बेहोश थो थी वञे त तव्हां उनखे माना हिकु त जेको आहे कि थधी जॻह ते खणी वञो। सही आहे। को वण जी हुजे माना या काई पार्किंग एरिया में कोई उते माना किरी थो पवे त कोई पार्किंग एरिया साइड जा जेके मथां शेड लॻल हुजनि, तव्हां ओॾे ई हुनखे खणी वञो ऐं हुनखे जल्दी जल्दी जेको आहे न माना बर्फ़ अवेलेबिलिटी आहे या थधो पाणी आहे त तव्हां हुनखे फौरी तौर ते माना जेको आहे हुन सां जेको आहे न हुनखे वॉश आउट कयो। या जीअं माना स्पंजिंग कबी आहे, माना जीअं बुखार न निकिरंदो आहे त माण्हू जी मथे जी ते असां जी पटी रखंदा आहियूं। हम्म सही आहे। ऐं हुन खां अलावा जेको आहे न माना जीअं आर्म पिट में न नीचे माना बिकनी साइड ते ग्रोइन एरियाज़ ते जेको आहे तव्हां उनखे माना जेको आहे न कूलिंग पंजी कयो त जीअं पेशेंट थोरो माना मतिलबु साह पटे, जीअं सिंधी में चइबो आहे, माना जेको आहे न थोरो अखियूं पंहिंजूं खोले। ठीकु आहे। ऐं रहियो मसइलो जीअं तव्हां माना ॿुधायो त न सभु बीमारियूं कहिड़ियूं थी सघनि थियूं, भई जॾहिं पेशेंट खे हीट स्ट्रोक थी वेंदो आहे न जेको त मेंटल कंफ्यूजन थी वेंदी आहे हुनखे। जी ठीकु आहे न। माना उस कंहिंखे सुञाण जी बि पोज़ीशन में रहंदो आहे त हीउ केरु आहे मुंहिंजे आम्हूं साम्हूं जेको आहे न। ठीकु आहे न। स्ट्रेस में हलियो वेंदो आहे, ॻाल्हाइण हुनजो फिरी वेंदो आहे। ऐं हुन खां अलावा जेको आहे न क्रैम्प्स ईंदा आहिनि, जीअं अक्सर माण्हू न सिंधीअ में असां चवंदा आहियूं ॻिॾड़ी पइजी वञणु। जी ठीकु आहे न। त हुनखे माना पोइ होश ई न रहंदो आहे, हुन माना जेको आहे हिकदमि माना बेहोशी हुनजे मथां तारी थी वेंदी आहे। अच्छा ठीकु आहे। त इहे कुझु साइन सिम्टम्स आहिनि, इहे कुझु शयूं आहिनि जंहिंखे असां माना डिफ्रेंशिएट करे सघूं था पिया। ऐं रहियो मसइलो जीअं तव्हांखे मां ॿुधायो न हीट स्ट्रेस ऐं हीट एक्ज़र्शन में मरीज़ खे जेको आहे न माना पसीनो ईंदो आहे। ठीकु आहे न। ऐं हुनजी जेका मेंटल पोज़ीशन बि हूंदी आहे उहा थोरी ओरिएंटेशन हुनजी सही हूंदी आहे, तव्हांखे थोरो सुञाणींदो बि सही त हीउ केरु आहे। ठीकु आहे न। ऐं जेकॾहिं उनखे तव्हां हीट एक्ज़र्शन में छॾे ॾिनो या हीट स्ट्रेस में छॾे ॾिनो त उहो पेशेंट वरी वापसीअ में माना हीट स्ट्रोक में वञी सघे थो। उन में सही माना उहा लाइफ थ्रेटनिंग पोज़ीशन हूंदी आहे। सही। तव्हां जेको आहे मेंशन कयो त इहे तव्हांजा जेके वाइटल ऑर्गन्स हूंदा आहिनि उनखे हीट स्ट्रोक या हीट स्ट्रेस जी जेका तव्हांजी सिचुएशन ठहंदी आहे इहे तव्हांजे वाइटल जी जी ऑर्गन्स खे इफेक्ट करे थी। त इहे जेके अगरि फॉर एग्ज़ाम्पल कंहिंखे इहा प्रॉब्लम थी वञे ऐं उहो इहो एक्सपीरियंस करे थो वठे त इहे जेके असरु हूंदो आहे इहो परमानेंट हूंदो आहे या इहो रिवर्सिबल बि आहे। ऐं ॿियो तव्हां जेको आहे सो ॿुधायो त कुझु प्रिवेंटिव मेजर्स आहिनि जॾहिं केरु माण्हू हीट स्ट्रेस में वञे थो त तव्हां प्लीज़ इहो बि ॿुधाइजो त अगरि कंहिं माण्हू वटि फॉर एग्ज़ाम्पल एॾी आसानी सां अवेलेबल न आहे पाणी या इहे शयूं, त ॿियूं कहिड़ी अहिड़ी तरीक़े आहे जंहिंसां उहो पहिरियां खां ई प्रिवेंट करे। असां वटि मज़दूर हूंदा आहिनि, असां वटि कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके ॿाहिरि कमु कंदा हूंदा आहिनि, त उहे छा अहिड़ी परमानेंट शयूं पंहिंजी ज़िंदगी में अडॉप्ट करनि जंहिंसां पोइ हिनखे प्रिवेंट करे था सघनि। जी मिस सुमरा, तव्हां सुठो सवाल पुछियो आहे त माना ज़रूरी त न आहे न सभु फैसिलिटीज़ इंसान खे हुजनि त उनखे पाण खे बचाए सघे। जी मज़दूर तबका असां जीअं हिकु त तव्हांखे ॿुधायां थी इहे माना ट्रीटेबल आहे, हीट स्ट्रोक आहे, लाइफ थ्रेटनिंग आहे, पर जेकर तव्हां बर वक़्तु हुनखे माना उहे उपाउ वठो था पिया ऐं उहे शयूं प्रोवाइड कयो था त माना जेको आहे न पेशेंट सर्वाइव करे सघे थो पियो। जेकर देरि थी वञे पई त पोइ इलाही मुश्किल हूंदो आहे। माना अक्सर तव्हां हॉस्पिटल्स में ॾिठो हूंदो त माना हीट स्ट्रोक में जेको आहे न माण्हू जेको आहे दुनिया छॾे हलिया विया। सही आहे। रहियो मसइलो प्रिवेंशन जेको आहे न तव्हांखे माना हिन वेदर में माना जेतिरो थी सघे पाण खे हाइड्रेट कयो, यानी कि पाणी जो कंज़प्शन वधाए छॾियो। जेको मज़दूर तबिको आहे
उहो लस्सी जी माना कंज़प्शन वधाए छॾे, माना जीअं पाण ॻोठनि में हिते जी नए सिस्टम जी गुड़ जी मिठाई, कची मिठाई जेके असां चवंदा आहियूं, उन जा शरबत ठाहे करे माना पीअंदा आहिनि, या सतून आहे, सतू जेको ईंदो आहे हिकिड़ो ड्रिंक्स टाइप में सतू, उहो तव्हां वठी सघो था, जीअं पेशेंट पाण खे माना जेको न हाइड्रेट रखे। इहे इन्हनि सभिनी जा कूलिंग इफेक्ट्स आहिनि न। ॾही ज़्यादा यूज़ करे, माना ॻोठ में जीअं दोरो चवंदा आहिनि, उहो ज़्यादा यूज़ कनि। इहे थधी शयूं आहिनि, माना खीरो खाए ऐं वेजिटेबल्स माना वठे, ऐं जेके माना थोरा सा हेवी कपिड़ा मतिलबु मेल फीमेल माना जेके यूज़ कनि था पिया न, उनखे कोशिशि करे त माना जेको आहे त माना लाइट ड्रेसिस यूज़ करे पाण खे माना हीट खां जेको आहे न बचाइनि, त अॻिते हली करे उनखे कॉम्प्लिकेशंस माना न थींदियूं ऐं उहो सर्वाइव करे सघे थो पियो। सही। अच्छा, इन दौरान जेको आहे सो अगरि असां अक्सर हिकिड़ी शइ ॿुधंदा आहियूं, हाणे तव्हां डॉक्टर आहियो, तव्हां वधीक सही सां ॿुधाईंदव, त असांखे सनलाइट जी ॾाढी ज़रूरत हूंदी आहे फॉर वाइटामिन डी, ऐं चवंदा आहिनि त सन एक्सपोजर बि तव्हांजे लाइ वधीक सही हूंदो आहे। त हिन दौरान माण्हू छा करनि अहिड़ो त उनजी जेको आहे सो अगरि के न्यूट्रिशनल डेफिशिएंसीज़ बि थियनि थियूं उन दौरान, हीट स्ट्रोक जे दौरान, हीट वेव जी तरह, त उनखे कीअं ओवरकम करनि? सुमरा, जेको तव्हां चयो न त माना विटामिन डी जी डेफिशिएंसी सनलाइट ते, ही विटामिन डी जो भले गर्मी हुजे या सर्दी हुजे, जेका विटामिन डी सनलाइट में हूंदा आहिनि, उहो जेकी मॉर्निंग वारी जेका उस हूंदी आहे न, ठीकु आहे न, दैट इज़ मच बेटर के तव्हांखे जेकॾहिं विटामिन डी खपे थी न, हे जेकी हाणे इहे ॾींहं वारी हले थी न विटामिन डी, जेका तव्हां जी हीट स्ट्रोक खे चओ था न, इन सां काई बि विटामिन डी न मिलंदी आहे, उल्टो तव्हांजी उहा विटामिन डी पॉइज़नस में माना कन्वर्ट थिए थी पई। बल्कि तव्हांजी जॾहिं इलेक्ट्रोलाइट्स इम्बेलेंस थियनि था पिया गर्मी जे करे, ओवर स्वेटिंग जे करे, त उहे सभु माना जेका तव्हांजा निकिरी था वञनि न स्वेटिंग जे ज़रिए। ऐं तव्हां पाण सां गॾु जेको मज़दूर तबिको आहे, त निमकोल आहे या ORS आहे, जेकॾहिं इहे महांगी शयूं जूसिस नथा वठी सघनि, ड्रिंक्स नथा अफोर्ड करे सघनि, त ORS ॾिसो न केतिरो माना सस्तो हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं इन खां अलावा निमकोल आहे, इहे केतिरा सस्ता हूंदा आहिनि। लीमो पाणी आहे, केतिरो सस्तो हूंदो आहे, हर माण्हू जी रीच में आहे न, सही आहे। इहो पाण सां गॾु रखी छॾनि त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ॾिसनि था हाणे गर्मी थिए थी पई ऐं पघर इलाही था निकिरनि, त जीअं हुनखे माना जेको आहे न कंपनसेट करे सघे, मैनेज करे सघे, उन सां हुनखे इलाही शयूं खां उहो माना बची सघे थो पियो। मेन शइ आहे हाइड्रेशन। तव्हां पंहिंजे हिनखे माना बॉडी खे जेको आहे न सभु लिक्विड वाटर ॾियो, तव्हांखे इंशाअल्लाह ताला हीट स्ट्रोक न थींदो। ठीक है, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां सां गॾु हिते मौजूद ई रहिजो। असां हिते हिकिड़ी नंढड़ी ब्रेक वठंदासीं। नाज़रीन, ॾिसंदा रहियो वीकेंड विद आवाज़ ऐं स्टे ट्यून, स्टे विद अस। नाज़रीन, वेलकम बैक फ्रॉम द ब्रेक। वीकेंड विद आवाज़ में असां तव्हांखे वेलकम था कयूं। अॼु असां मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हायो आहे। कुछ असांजी ज़िंदगी में मुश्किल सिचुएशंस थियूं आहिनि इन द पास्ट फ्यू डेज़ बिकॉज ऑफ हीट वेव, ऐं इहा हीट वेव जेका आहे असांखे ॾाढो परेशान करे रही आहे। ऐं जेको आहे सो हर मोड़ ते किथे न किथे तव्हांखे अगरि घर खां ॿाहिरि निकिरणो थो वञे त जेको आहे सो पोइ इहे शयूं तव्हांखे ॾाढो इफेक्ट करनि थियूं। असां ॾिसूं था त कराची, रुगो कराची न बल्कि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में टेम्परेचर इलाही वधीक थी वियो आहे। हिनमहिल असां सां गॾु डॉक्टर साहब मौजूदु आहिनि, उन्हनि बि हिन जे बारे में ॻाल्हायो आहे। मोस्ट इम्पॉर्टेंटली उन्हनि असांखे डिफ्रेंसिएशन ॿुधाई आहे त हीट वेव ऐं हीट स्ट्रेस जेका आहे उनखे तव्हां कीअं हिक ॿिए सां डिफ्रेंशिएट करे था सघो, ऐं मोस्ट इम्पॉर्टेंटली तव्हां वरी उनखे कीअं प्रिवेंट बि करे था सघो। त डॉक्टर साहब हिनमहिल असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि, कॉल थिए उन्हनि खे असां पुछूं था त डॉक्टर साहब असां ॾिसूं था त हीट स्ट्रोक जेका आहे उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि खे त थिए थी, पर असां जेको सभ मां घणो वल्नरेबल ग्रुप आहे उहो केरु आहे? ऐं जीअं असां ॾिसूं था त जेको आहे सो असां वटि बुज़ुर्ग हूंदा आहिनि, यूथ हूंदी आहे, मिड एज माण्हू हूंदा आहिनि या ॿार हूंदा आहिनि, त कहिड़ो सभ मां घणो वल्नरेबल ग्रुप आहे ऐं असां कहिड़े तरीक़े सां ख़्यालु रखी था सघूं पंहिंजे घर में ॿारनि जो या पोइ असांजा जेके वॾा आहिनि उन्हनि जो? अच्छा, जेको इहो बि तव्हांजो ॾाढो सुठो सुवालु आहे। माना ज़ाहिर आहे बुज़ुर्ग त जेके वीचारा आहिनि जिन में मतिलबु घर उन्हनि जा माना कखाऊं घर जेकी आहिनि, माना हीट जो जेको उन में इन्वॉल्वमेंट ॾाढी आहे, सनलाइट ॾाढी थी अचे, उन्हनि खे ज़्यादा माना इफेक्ट थिए थो पियो। ऐं उहे लेडीज़ जेके माना प्रेगनेंट आहिनि उहे बि माना कॾहिं कॾहिं अफेक्ट थियनि थी पयूं उन जे हवाले सां। मज़दूर तबिको
ऐं जेके ड्राइवर आहिनि या कंडक्टर आहिनि जेके माना अचु वञु कनि था डेली बेसिस ते ट्रेवलिंग कनि था वॾी वॾी रूट ते, ठीकु आहे न, ट्रक वारा आहिनि, त इहे माण्हू जेके न ॾाढो माना जेको आहे न अफेक्ट कनि था। अच्छा, हिकिड़ी शइ मां तव्हांखे शुरू में थोरी माना रहिजी वई शायदि, त कॾहिं बि ॾिसो हिन जो जेको टेम्परेचर हूंदो आहे न हीट स्ट्रोक में 104 105 ताईं जेको आहे न वेंदो आहे, त माण्हू चवंदा आहिनि त हिनखे आहे एॾो तेज़ बुखार आहे, हिनखे पैरासिटामोल त ॾियो, पर कॾहिं बि अहिड़े माण्हूअ खे माना इन कंडीशन में पैरासिटामोल एंटीपायरेटिक काई बि दवाई न ॾियो हुनखे न, छो जो हुनजो ब्रेन ऑलरेडी माना जेको कूलिंग सिस्टम खे माना सप्लाई कंदो आहे उहो डैमेज, मतिलबु डैमेज फॉर टाइम बिंग उनखे सप्लाई न ॾेई सघंदो आहे, त इन जे करे काई बि मेडिसिन उन वक़्तु उनजे लाइ इफेक्टिव न हूंदी आहे, बल्कि उनजे लाइ जो न नुक़सान थी सघे थो। पर हिकु शइ जेकॾहिं तव्हां ॾिसो हुन में महसूसु कयो त हिनखे पघर नथो अचे बिल्कुलु ई, त पोइ तव्हां सम्झो हिनखे हीट स्ट्रोक आहे, ठीकु आहे, उनखे तव्हां पैरासिटामोल न ॾियो। ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे पघर बि अचे थो पियो ऐं टेम्परेचर आहे, पघर अचे थो, तव्हां पोइ उनखे तव्हां पैरासिटामोल जेको आहे न ग्रुप ॾेई सघो था पिया, ठीकु आहे न, बाक़ी न तव्हां हुनखे नथा ॾेई सघो। बसि इहे ई माण्हू जेके आहिनि, तव्हांजो क्वेश्चन हुयो त कहिड़ा माण्हू अफेक्ट थी सघनि था, त असां मेंशन कयोसीं माना प्रेग्नेंट लेडीज़ आहिनि ऐं डायबिटिक, उहे डायबिटिक पेशेंट जिन जी शुगर इलाही हाई रहे थी पई, कंट्रोल में न आहे, ठीकु आहे, ऐं ॿारड़ा बि अफेक्ट थी सघनि था। पंहिंजी ॿियो मुंहिंजी मदर्स खे, पेरेंट्स खे बि मां इहो चवंदुमि, जॾहिं स्कूलनि में हाणे त छुट्टियूं थियण वारियूं आहिनि, पर हिन स्टेज में बि जेकॾहिं स्कूल वञनि था ॿार, उनखे माना ड्रिंक्स जेको आहे न ठाहे करे ॾियनि त उहे खणी वञनि ऐं उते माना हर वक़्तु अधु कलाक में सिप माना जेको आहे न उहो पीअंदा रहनि, त जीअं ॿारनि खे माना जेको आहे न हाइड्रेट रहनि ॿार जेको आहे न स्कूल में। ईअं टीचर्स बि खणी वञनि, हर तबिको पंहिंजो पाण सां गॾु कुझु ड्रिंक्स खणी वञनि त जीअं पाण खे प्रिवेंट करे सघनि। जी, डॉक्टर साहब, जीअं तव्हां ॾिसो था त हिनमहिल कुर्बानी बि थी आहे, त उनजे करे इलाही आलाइशूं वग़ैरह बि जेके आहिनि उहे रोड ते हेॾे होॾे इलाइक़नि में आहिनि, वरी हीट वेव बि मथां हली वई आहे असांजे मथां, त इन दौरान जेके माण्हुनि खे बीमारियूं थींदियूं आहिनि उन्हनि खे माण्हू कीअं टैकल करे। ऐं ॿियो जेको आहे सो अगरि तव्हांखे लॻे थो त इहे जेके माण्हू आहिनि जेके इफेक्ट थी विया आहिनि, त तव्हां कीअं आइडेंटिफाई करो त इन्हनि खे हीट वेव जे करे का बीमारी थी आहे, जेको बुखार वग़ैरह थियो आहे, या ये ॿी का बीमारी बि थी सघे? ॾिसो सिमरा, हिकु त जेके आलाइशूं तव्हां ज़िक्र कयो न, आलाइशुनि सां हीट स्ट्रोक न थींदो आहे, ठीकु आहे, या हुन सां बीमारियुनि जो माना, हा अलबत्ता माना हेड़ी गर्मी में कोशिशि कयो त गोश्त घटि खाओ, ठीकु आहे न, माना जेको आहे न जीअं असांजा रखी था छॾनि त सुबुह बि गोश्त, मंझंदि बि गोश्त, राति जो बि गोश्त, सही आहे, त इहे शयूं माना वरी जेको आहे न माना पेट ख़राब कनि थियूं पयूं ऐं उनजी में डिस्टर्बेंस थिए थी पए, त इन सां बीमारियूं ॿियूं डेवलप थी सघनि थियूं पयूं। जी जी, मां उन्हनि बीमारियुनि जे बारे में तव्हांखां पुछण पई चाहियां। हा, त उहे तव्हां ॾिसो न, माना गैस्ट्राइटिस थी सघे थी, गैस्ट्रो जा खोड़ सारा इश्यूज़ थियनि था पिया, मोशंस थी सघनि था। हाणे गर्मी में जेकॾहिं माण्हू खे इलाही मोशंस थी वञनि त पोइ हुनजी सॼी डिहाइड्रेशन थी वेंदी, डिहाइड्रेशन थी वेंदी त तव्हांजो सॼो बॉडी सिस्टम जेको आहे न चोक थी वेंदो, ठीकु आहे न, पोइ वरी असांखे साॻियो ई माना उहे ई खपंदियूं आहिनि। असां वटि इहो ई आहे त माना जेको आहे न 3 ॾींहं 4 ॾींहं कंटिन्यू गोश्त खाए करे वरी सिधो अस्पताल में ईंदा आहिनि सभु माण्हू न, त जेको आहे न कंपनसेट कयो, जेको आहे इन अहिड़े गोश्त मां चवंदा आहिनि एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड, ठीकु आहे, तव्हां किफ़ायत शायरी कयो, ओतिरो खाओ त जेतिरो तव्हां हुनखे टॉलरेट करे सघियो, ठीकु आहे न, बजाए की तव्हां सुबुह शाम 5 ॾींहं कंटिन्यू गोश्त माना खाओ, वरी साॻियो अचे हॉस्पिटल में एडमिट थियो, त मुंहिंजे ख़्याल में त इन शइ खे माण्हू थोरो ॾिसे। जी, ठीकु आहे डॉक्टर साहब, ॿियो तव्हां अगरि असांजे व्यूअर्स सां गॾु का बि ॻाल्हि शेयर करणु चाहियो रिलेटेड टू हीट वेव ऐं हीट स्ट्रोक ऐं इहे बीमारियूं, त उहो प्लीज़ असां सां शेयर कजो। जी, मैसेज मां आऊं इहो ॾियणु चाहींदुसि सिमरा, की जेको असांजो मज़दूर तबिको आहे पाण सां गॾु जेके माना आला कपिड़ा थोरा लाइक माना जीअं सिंधी में असां माना पोतड़ा चवंदा आहियूं या बोथण चवंदा आहियूं, इन क़िस्म जी शयूं पाण सां गॾु रखनि मज़दूरी जे दौरान, ऐं माना जीअं वरी गरम थी वञे, सुकी वञे, त वरी हुनखे माना पाणीअ सां थधो करे हर वक़्तु पाण खे स्पंजी कंदा रहनि, ऐं टोपी पाइनि, ठीकु आहे न, जेके बि माना ड्राइवर हज़रात आहिनि उहे माना जेको आहे न कैप यूज़ कनि, त जीअं हुनखे डायरेक्ट माना जेको आहे न सनलाइट माना हुनखे न लॻे, त पंहिंजो पाण खे माना प्रिवेंट करे सघनि था। जेतिरो थी सघे त माना पाणी पीअंदा रहनि, ठीकु आहे, लीमो पाणी पीअनि, लस्सी पीअनि, त इन सां जो न खोड़ सारे जेको आहे न इशूज़ तव्हांजा माना ख़तमु थी वेंदा, तव्हां बचाए सघो था पंहिंजो पाण खे। जी,
थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां असांखे एॾी सारी शयूं ॿुधायूं, असांजी नॉलेज में एतिरो इज़ाफ़ो कयो, ऐं जेको आहे सो तव्हां असांखे इलाही सुठी गाइडेंस वग़ैरह ॾिनी आहे। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ पुछणु चाहींदमि त तव्हां जी, त टेम्परेचर त इलाही घणो वधंदो वञे थो, ऐं जेके तव्हां प्रिवेंटिव मेजर्स असांखे ॿुधाया आहिनि उहे आहिनि जॾहिं तव्हां हीट स्ट्रोक वारी सिचुएशन में अची वञो। तव्हां जेको आहे सो थोरो अञा बि ॿुधाइजो त असांजी जेके बेसिक लाइफ स्टाइल चेंजिस आहिनि उहे कहिड़ियूं थी थियूं सघनि, जंहिंसां असां फॉर द टाइम बीइंग न पर मे बी फॉर द फ्यूचर असां कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजी लाइफ स्टाइल खे चेंज कयूं, पंहिंजे घरनि खे, पंहिंजे एनवायरनमेंट खे। त जेको इहो ग्लोबल वार्मिंग एॾी घणी थी वई आहे ऐं टेम्परेचर वधंदो थो रहे हर साल, त असां कहिड़ा लॉन्ग टर्म जेको आहे सो स्ट्रैटेजीज़ रखूं जंहिंसां असां हिनखे अवॉइड करे सघूं? सिमरा ॾिसो त माना थी सघे थो साॻियो ई दौरु माना ॻोठनि वारो, जीअं असां लेपा ॾींदा आहियूं घरनि में, ठीकु आहे न, भंजू जो माना इस्तेमालु, लेपा करे मिटी जो, माना तव्हां छतियूं पंहिंजियूं खे मथां जेको आहे न मटीअ जा लेपा ॾियारे छॾियो या शेड्स ॾियारियो, त जीअं तव्हांजे घर जेके आहिनि न थधा रहनि, उन सां बि तव्हांजे घर खे माना जेको आहे न ऐं तव्हांजी लाइफ स्टाइल ते इलाही असरु पइजी वेंदो। जेतिरो हिन टेम्परेचर में हाणे त अलाह साईं माफ़ी ॾे, जीअं माना ॾिसो त दुनिया में जंगनि जा दौर हलनि था, उनजी बि माना फ़र्क़ु पए थो एनवायरनमेंट ते, सही आहे न, त माना अलाह करे सभु सिस्टम बंदि थी वञनि त जीअं अमन अमान थी वञे, त इहा माना जेकी माना रेज़ अचनि था, या बि त ॾिसो न हिकिड़ी माना गर्मी जा हीट था प्रोड्यूस कनि न, सही आहे, त इनजी बि जेकॾहिं माना बचति थी वञे, ऐं पहिरियों पंहिंजे घरनि खे माना कोशिशि करे जेको आहे न साइड दीवार जिन तव्हां ॾिसो तव्हांजी दीवार जे घणी सनलाइट थी अचे, तव्हां हुनखे लेपो ॾियारे छॾियो जेको आहे न मिटी जो, भंजू जो, सही आहे न, त जीअं तव्हांजी प्रोटेक्शन थी वञे। छतियुनि जे मथां तव्हां अॼुकल्ह अचनि था जेके सिस्टम माण्हू जेको आहे न ईअं ट्रम्बल टाइप इन क़िस्म जो माना हणी था ॾियनि, त जीअं तव्हांजी माना हीट उहा हुन में माना जेको आहे न रुकी सघे, ऐं तव्हांजी माना घर तव्हांजा थधा रहनि, त तव्हां पंहिंजे पाण खे बचाए सघो था, पंहिंजे कुटुंब खे बचाए सघो था, पंहिंजे ॿारनि खे बचाए सघो था, सभिनी खे बचायो त बीमारियुनि खां खोड़ सार खां बची सघो था पिया। इलाही कुझु असांजे पंहिंजे हथ में आहे सिमरा, पर असां कॾहिं कॾहिं माना निगलेक्ट कंदा आहियूं सभिनी शयुनि खे। जी, थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। वंस अगेन मां तव्हांखे थैंक यू चवां थी त तव्हां असांजी नॉलेज में एॾो इज़ाफ़ो कयो आहे, ऐं वी होप त असांजे जेके नाज़रीन आहिनि, असांजे जेके बि व्यूअर्स जिते बि आहिनि, उहे डॉक्टर साहब जी जेके एडवाइसिस उन ते पूरे तरीक़े सां अमल कंदा, ऐं उन्हनि जेके डिफ्रेंशिएशन असांखे ॿुधायूं उनखे बि गौर सां ॿुधंदा। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां असांजी नॉलेज में एतिरो इज़ाफ़ो कयो, ऐं असां उमेद था कयूं त असांजे जेके बि व्यूअर्स आहिनि ऐं जेके बि असांजा नाज़रीन सिंध जे जेके बि कोने में वेठा आहिनि, उहे डॉक्टर साहब जी एडवाइस ते पूरे तरीक़े सां अमल कंदा ऐं पंहिंजो पाण खे हीट स्ट्रोक खां या हीट स्ट्रेस खां, जे डॉक्टर साहब असांखे डिफ्रेंशिएशन ॿुधाई आहे, उनखे ठीक सां आइडेंटिफाई बि कंदो ऐं पंहिंजे पाण खे बचाईंदो बि हिन सॼी शइ खां। त नाज़रीन, हिते असां डॉक्टर साहब खे त अल्लाह हाफ़िज़ चऊं था, पर उन सां गॾु गॾु असांजो बि वक़्तु ख़तमु थी चुको आहे। इंशाअल्लाह असां अॻे हफ़्ते तव्हां सां गॾु वरी मिलंदासीं ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, ऐं तव्हांजी ऐं पंहिंजी नॉलेज में मुख़्तलिफ़ सुठनि गेस्ट सां गॾु नॉलेज में इज़ाफ़ो बि कंदासीं। सो थैंक यू सो मच। मां तव्हांजी मेज़बान हुमरा ताहिर तव्हांखे पूरे दिलि सां अल्लाह हाफ़िज़ चवां थी। त टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।